कपरो में चोटियारियों के शहीद صحافي اڪبر ڪيريو जी 25 वर्सी मल्हाई वई। तकरीब में कपरो चोटियारियों ऐं ॿियनि शहरनि जे सहाफ़ियुनि समेत वॾे अंग में माण्हुनि शिरकत कई। शहीद अकबर कीरियो यादगार कमेटी पारां मल्हायल वर्सी तकरीब खे ख़िताब कंदे सीनियर सहाफ़ी देवेंद्र कुमार खत्री चयो त शहीद अकबर कीरियो नंढे शहर जो वॾो सहाफ़ी हो। सुठे कम ऐं किरदार जे करे अॼु बि खेसि सुठनि लफ़्ज़नि में यादि कनि था। हुन वॾेरा शाही मंशियात ऐं व्याज ख़िलाफ़ कलम खयो, जंहिंजे करे खेसि राह तां हटायो वियो। साफ़ी मुमताज़ बोज़दार ऐं ज़ाकिर शहर चयो त शहीद अकबर कीरियो मज़लूम माण्हुनि जे हक़नि ख़ातिर कलम वसीले वॾी जदोजहद कई। हुन केतिरनि ग़रीब माण्हुनि खे व्याजखोरनि जे चुंबे मां आज़ाद करायो। हुकूमत ऐलान बावजूद शहीद जे पोयरनि जी मदद नाहे। तकरीब के शहीद صحافي अकबर कीरियो जे वालिद मोहम्मद उस्मान कीरियो, मासूम कुंभर, राजा रशीद कुंभर ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। हुन मौक़े ते बरसाती ॿोड़ दौरान मुतासिरनि जी मदद करण ते मोहम्मद जुमन गुज्जो, सादिक दर्स, मिस्री मारवाड़ी, कमलेश रतराणी, सैयद वहाब शाह, बेहतरीन मुजस्मे साज़ भीम राज कोहली, नरहे अहमद मरी ऐं ॿियनि खे शहीद अकबर कीरियो एवार्ड ऐं मञता सर्टिफिकेट पिणु ॾिना विया।